परडे॒ही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां भारत खे आईनो ॾेखारण खां पोइ भारत में पीपी चेयरमैन ख़िलाफ़ मुहिम शुरू कई वई आहे। जंहिं खां पोइ भारत ख़िलाफ़ ऐं बिलावल भुट्टो जे हक़ में सुभाणे रैलियूं कढियूं वेंदियूं। नवाले सां शाज़िया अता मरी। आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर राजा असगर सुमरे सां हिन रीत वीचार वंडिया आहिनि। अचो त ॾिसो। नाज़रीन, परडे॒ही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां भारत खे आईनो ॾेखारण खां पोइ इंडिया में एक मुहिम हलाई वई आहे, जंहिंजे नतीजे में सुभाणे पाकिस्तान में पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां जेको आहे रैलियूं कढियूं थियूं वञनि। रैली बाबति वधीक ॼाण वठंदासीं। असां सां गॾु वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया अता मरी साहिबा आहे। जी शाज़िया साहिब, ॿुधाइजो कराची में कहिड़ी कहिड़ी जॻहियुनि ते रैलियूं किथां कढियूं वेंदियूं ऐं छा तरीक़ा हूंदो? ही जेका तव्हां ॿुधी आहे प्रेस कॉन्फ्रेंस में असां ऐलान कयो आहे त सॼे मुल्क में असां रैलियूं कढंदासीं ऐं ही सिर्फ़ु हिकिड़ी जमात जी ॻाल्हि कोन्हे, रुगो पीपल्स पार्टी जी ॻाल्हि कोन्हे। छाकाणि बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु बेशक चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, पर हिन वक़्तु अक़वाम मुतहदा में हू बतौर पाकिस्तान जे फॉरेन मिनिस्टर वियो आहे ऐं पाकिस्तान जी जेका बि ऑफिशियल पॉलिसी आहे, जेका बि ऑफिशियल स्टैंड आहे पाकिस्तान जो मुख़्तलिफ़ इशूज़ ते उहो रखणु हुते हुन जी ज़िम्मेवारी आहे। पर तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं हू G77 ऐं चाइना जी जेका मीटिंग आहे उन में अक़वाम मुतहदा वियो त उते जेको इंडिया जो वज़ीर ख़ारजा आहे हुन हिकिड़े सहाफ़ी खे पाकिस्तान जे हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस में जेका ॻाल्हि कई उहा तमामु जेका आहे सो नामुनासिब ऐं कूड़ ते मबनी ॻाल्हि हुई ऐं पाकिस्तान ते जेको हुन इल्ज़ाम मणियो, इहे जेका प्रोपेगेंडा पाकिस्तान जे हवाले सां कयो उहो बिल्कुलु अफ़सोसनाक ऐं ग़लति हुयो, जंहिंजो जवाबु पाकिस्तान जे वज़ीर ख़ारजा ॾिनो। पाकिस्तान जे वज़ीर ख़ारजा को पंहिंजी तरफ़ां जेको आहे बयानु जारी न कयो हो इंडिया जे हवाले सां, पर जॾहिं इंडिया जे वज़ीर ग़लति ॻाल्हि कई त वज़ीर ख़ारजा जेको पाकिस्तान जो आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु हुन बि पंहिंजो जवाबु ॾिनो। हाणे उहो जवाबु हक़ीक़त ते मबनी हुयो जेको हुननि खे न वणियो ऐं हुते जेके इंडिया में इंतिहा पसंद माण्हू आहिनि, जेके इंतिहा पसंदी ऐं नफ़रत खे प्रमोट कंदा आहिनि, उन्हनि खे लाज़मी आहे इहा ॻाल्हि न वणी, पर हू अलाए छो विसरी था वञनि त पाकिस्तान हिकिड़ो सॉवरन मुल्क आहे, हिकिड़ो ख़ुदि मुख़्तार मुल्क आहे, हिकिड़ो न्यूक्लियर मुल्क आहे। तव्हांजे तवसुत सां असां तव्हांजे हिन चैनल खे ॾिसण वारनि खे, भले हू कंहिं बि प्रोफेशन में हुजनि, कंहिं बि सियासी जमात में हुजनि, इहो वक़्तु हिकु ॿिए सां झेड़ो करण जो न आहे, इहो वक़्तु पाकिस्तान जी दिफ़ा में ॿाहिरि अचण जो आहे ऐं असां दावत ॾींदासीं सभिनि खे त ॿाहिरि अचो, पाकिस्तान जी हिन इज़हार यकजहती में शामिलु थियो ऐं इंतिहा पसंद इंडिया खे ॿुधायो त जॾहिं पाकिस्तान जो मामिलो ईंदो ऐं पाकिस्तान खे गार या पाकिस्तान जे प्रोपेगेंडा जी ॻाल्हि ईंदी हुन जे ख़िलाफ़ु, त असां हिकु कयूं, अॻु में बि हिकु हुयासीं ऐं सुभाणे बि हिकु हूंदासीं। जी नाज़रीन, अवां वफ़ाक़ी वज़ीर जी ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु इहो त सुभाणे वारी रैलियुनि में जेके पाकिस्तानी आहिनि उहे शिरकत करे सचे शहरी हुजण जो सबूत ॾियनि। जी।